हो चवंदे गाए तमा गाईंदो ई रहंदुस, चवंदे खाओ तमा खाईंदो ई रहंदुस। खाली त खाली भरजी त भरजी, खाली त खाली भरजी त भरजी, जेका तुंहिंजी मर्ज़ी सा मुंहिंजी मर्ज़ी। इहो मानव शरीर रोगन जो भंडार आहे, बुढ़ापे जे बस में आहे। मौत हिन जे मथां सदाई लगी पई हूंदी आहे। हीअ त वासना जा थपेड़ा खाईंदड़ नदी जे किनारे जो वण आहे। तव्हां अदृश्य थी करे केजे घर में गिरी वञो ऐं पुठियां पुठियां मां अवां जो चेलो, अवां जो चमचो, अवां जो कढो मां भी गिरी वञा। अवां भी पकवान खायो, अवां जे चेले खे भी खारायो। भुॻा चांवर, दाल पकवान, सीरो पूड़ी, पापड़, बसर जा पकोड़ा, चटनी विझी करे ताजी तेल थी गया जैसा ही। जो भर जानियत आई है बहार, जो भर जानियत आई है बहार। जिया काम धनुष टंकार, जिया काम धनुष टंकार। पुण्य जा साक्षी उन्हनि जे कर्म खत्म थियण ते उन्हनि जो प्राण वठण वारे यमराज जी आज्ञा आहे त जिन्हनि जी कर्म रेखा ख़त्म थी वई हुजे ऐं जीवन समाप्त थियण वारो हुजे, उन्हनि जा प्राण पुरे वठां। हाँ हाँ हाँ, इहो ई वक़्तु आहे। अलाह नाम ठही करे हिन अशोक जे वण ते वेही रहिया ऐं हिन जा प्राण वठी छॾिया। हिन खे विश्वास ॾियारां थो कि ईअं ई थींदो आहे योग। हिन सुंदरी जे शरीर में योग जे बल सां पंहिंजा प्राण विझा थो। इहा त जीअरी थी वई, इहा त जीअरी थी वई। हाय मुंहिंजा भॻवान, हाय योग ॼाणण वारा। अरे अहिड़ा ज्ञानी माण्हू बि कॾहिं मरंदा आहिनि छा? अरे हिन जे शरीर में त योगी परिव्राजक रांदि करे रहियो आहे। हिय बसंत जी रुत आईया, हिय बसंत जी रुत आईया। भगवान इहो छा? घर मंडल पकड़न वारा हथ चढ़ कांच जी चूड़ियुनि वारा हथ ठहिजी विया आहिनि। हे भगवान इहो छा आहे? साधु साधु नथो लॻे, साधु सुंदरी थी लॻे, सुंदरी सुंदरी नथी लॻे, सुंदरी साधु थी लॻे। हे भई त साधु सुंदरी पढ़जी विया आहिनि।